अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां साद अलवी ऐं अॼु मां तव्हां जे लाइ हिकु तमामु दिलचस्प शइ खणी आयो आहियां जंहिंमें मां सिंधी बेत मुंहिंजी अमड़ जी कंपोज़िशन खां वठी उन जा सभु प्रोसेस तव्हांखे ॾेखारंदुमि त कंपोज़िशन कीअं थी थिए, कंहिं ऑडियो जा स्टार्ट खां एंड ताईं कहिड़ा कहिड़ा प्रोसेस आहिनि, उहे सभु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। जी त स्टार्ट था कयूं असां कंपोज़िशन खां। जी त सिंध टेक्स्ट बोर्ड जे सिंधी ॿियो किताब में लिखियल बेत मुंहिंजी अमड़ पेज नंबर 37 ते आहे। उन जी कंपोज़िशन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त मां उन जी तरतीब कीअं ॾिनी आहे। उहा सभ खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो मुंहिंजी अमड़। पंधु कंधे जे धिको खादुम, कंहिं खणी थे छातीअ लातुम। पंधु कंधे जे धिको खादुम, कंहिं खणी थे छातीअ लातुम, प्यार मंझां थे बाकुर पातुम मुंहिंजी अमड़। मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो मुंहिंजी अमड़। हाणे वेंदासीं असां नेक्स्ट प्रोसेस ते। त इन बेत खे ॻाराइण लाइ मां सिलेक्ट कयो आहे मुंहिंजी धीअ ज़हरा अलवी, जेका मुंहिंजे घर जो भाती बि आहे ऐं मुंहिंजे लाइ उन ताईं अप्रोच करणु तमामु ईज़ी आहे। त उनखे मां सभ खां पहिरियों इहा धुन यादि कराईंदुमि, पोइ असां वेंदासीं रिकॉर्डिंग प्रोसेस में। मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो मुंहिंजी अमड़। जी दोस्तों, त हाणे असां रिकॉर्डिंग प्रोसेस में अची चुका आहियूं। ज़हरा, मां तव्हांखे ऑर्डर सम्झाए छॾिया आहिनि, त उन हिसाब सां जेके बि ऑर्डर्स आहिनि उहे तव्हांखे यादि आहिनि। मां तव्हांखे 1 2 3 4 काउंट ॾींदुमि, पोइ उन खां पोइ तव्हांखे स्टार्ट करिणो आहे। ओके, मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो मुंहिंजी अमड़। हर हर ॿीहर ईंदासीं, बल्कि शुरूअ खां ई था अचूं ॿीहर। मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो मुंहिंजी अमड़। मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो मुंहिंजी अमड़। ज़बरदस्त, अंतरे ते था अचूं असां। उहो ई 1 2 3 4 मां तव्हांखे काउंट ॾींदुमि, तव्हांखे अचिणो आहे। सही आहे? ओके, सॉरी, अचूं था ज़हरा। पंधु कंधे जे धिको खादुम, कंहिं खणी थे छातीअ लातुम। पंधु कंधे जे धिको खादुम, कंहिं खणी थे छातीअ लातुम, प्यार मंझां थे बाकुर पातुम मुंहिंजी अमड़। मूंखे कंहिं थे खीर पीआरियो, प्यार मंझां थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो मुंहिंजी अमड़। हिकिड़ो दफ़ो टेक असां ॿियो बि वठी था छॾियूं सेफ साइड लाइ। हा, पंधु कंधे जे धिको खादुम, कंहिं खणी थे छातीअ लातुम।
खणी थे छाती ला तुम प्यार मुझाते पाकर पातम मुझी अमर मुखे कहते खीर पियारो प्यार मुझाते गोद वियारो खुश थी हर हर मोडे निहारो मुझी अमर। ओके जी दोस्तों, त इन ई तरीक़े सां इन जो पहिरियों अंतरो थींदो, ॿियो अंतरो ॿिया बि बंद आहिनि, उहे असां रिकॉर्ड कंदासीं। बाक़ी इन जो जेको फाइनल वर्जन आहे उहो तव्हां ॾिसंदव यूट्यूब चैनल सिंधी अबाणी ॿोली ते। सिंधी कॉन्टेंट खे सपोर्ट कयो ऐं सिंधी सिखण जो यूट्यूब चैनल सिंधी अबाणी ॿोली खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब करणु बिल्कुलु न विसारजो।